अस्सलामुअलैकुम दोस्तों जैसा रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा फेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड तमामु ज़बरदस्त सनसलेक्ट थियण वारा आहिनि। दोस्तों पंहिंजा वरी ड्रामे में जेको आहे सो पहिरियां तव्हां जेको ॾिठो त हाणे हैदर जेको आहे सो हाणे ॾिसिजो, हैदर जेको आहे सो गद्दारी कंदो पंहिंजे सोट सांवल सां गद्दारी करे ऐं जेको कमाल खे तव्हां छॾाए वेंदो हली। बाक़ी दोस्तों ॿियनि जो कोई ख़ासि करेक्टर न आहे। अकबर ख़ान जो बि करेक्टर सफ़ा बोरिंग करेक्टर आहे। रावल जो बि बोरिंग, मतिलबु हिकु असद ख़ान कुरैशी ऐं ॿियो जेको आहे सो हेरो खेरो रूंडो, इन जो कुझु एंटरटेनमेंट करे थो। बाक़ी ॿियो सॼो ड्रामो हींअर बोरिंग आहे। रियासत ड्रामो दोस्तों उन में तमामु घणो मज़ो आहे ऐं उन में ख़्वाब वारा सीन ॾिसां जेको सो शहज़ादी ऐं उनजा दिलमुराद ख़ान जा तमामु ज़बरदस्त सुपर हिट जेको आहे सो सीन आहिनि। तमामु ड्रामो ज़बरदस्त आहे, उन में तमामु घणो मज़ो आहे। तव्हां ॿुधायो तव्हांखे कहिड़े ड्रामे में मज़ो थो अचे, पंहिंजा वेरी में या रियासत में? दोस्तों पंहिंजा वेरी ड्रामे जी स्टोरी हाणे ख़बर न आहे त हले कीअं करे छॾी अथनि, को ख़बर कान थी पए, का बि ख़बर कान थी पए। जाबर वरी दोस्तों हले छाजे लाइ हिनखे छॾायो जेको आहे सो हुन शेरल खे, मतिलबु वीडियो पग पंहिंजी पुॼाणी था। अगरि अपडेट सुठी लॻे वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा।